हींअर कंदा हुआ ई त कंहिंसां न मिलो छाजे करे कोरोना लॻी पई आहे पंहिंजो जी दोस्तों असां हींअर मौजूदु आहियूं कराची जे जेका मलीर जो इलाइक़ो आहे समाकोट में तव्हां सभी दोस्तनि खे ख़बर आहे त हुते हिकिड़े मलाह जो मुहाण जेको क़तलु थियो बेदर्दीअ सां कंहिं पठाण जेको आहे सो हुन मिसकीन ग़रीब खे मारियो हो। उन सिलसिले में हिते अॼु हुननि जो जेको तंज़ीम जो मलाहनि जो जेको सरबराह आहे उहो बि हिते आयल आहे। उन खां अलावा सियासी समाजी ॿिया बि इलाही माण्हू जेके से मौजूदु आहिनि। असां हुते हींअर मौजूदु आहियूं उन ई सिलसिले में सभई जेको आहे सो गॾु थी आहियूं त जीअं हुनजा क़ातिल गिरफ़्तार थियनि। पुलिस क़ातिल गिरफ़्तार करण जे लाइ तयारु आहे ई न। सो उन जे करे अॼु असीं सभु जेके दोस्त गॾु आहिनि उहो जेको आहे सो अॼु ज़िम्मेवार दोस्त आहे जेको हुनजो मलाह बिरादरी जो उहो बि त मौजूदु आहे। उहो ॻाल्हाए पियो थो अचो त तव्हांखे हुन सां मुलाक़ात करायूं त हू छा थो हुन मौक़िफ़ चाहे। बाक़ी जेके हीअ जेकी ज़्यादती थी आहे अॻु में बि जेको पंहिंजो 3-4 माण्हू जेको पंहिंजो पठाण हा पंहिंजो थी सघे थो कि सभु ख़राबु असां कोन था चऊं, कुझु हुननि में चङा माण्हू बि हूंदा पर हीअ अक्सरियत जेकी आहे त इन शइ जे लाइ वधे पई पंहिंजो त इन शइ ते पंहिंजो गवर्नमेंट खे असांजो पंहिंजो चीफ मिनिस्टर साहिब खे पंहिंजो प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान साहिब खे आसिफ़ ज़रदारी साहिब खे हिननि शयुनि ते नोटिस वठणु खपे ऐं पुलिस खे स्पेशली IG साहिब खे आउं चवंदुसि त पाण महिरबानी कनि माण्हू को हितां को ज़मीन में अंदरि कोन ॾियो वियो आहे, हिते ई किथे हूंदो। अॼुकल्ह सैटेलाइट जो दौरु आहे, माण्हू अमेरिका वियो करियो जहाज़नि जे अंदरि जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि जूं शिकिलूं वेठो ॾिसे तव्हांखे पठाण ते माण्हू मारे हलियो वियो आहे उहो गिरफ़्तार कोन थो थिए पंहिंजो। त इहा सही सूबती जेको पंहिंजो नाअहली आहे पुलिस जी जेकी नथी जेको पंहिंजो पकिड़े करे ऐं असां उन्हनि खे मैसेज था ॾियूं त जेकॾहिं तव्हां पंहिंजो इन शइ खे हफ़्ते में जेकॾहिं असांजा जेके पंहिंजो जवाबदार गिरफ़्तार तव्हां न कया त पोइ असां जेको पंहिंजो हिनजो जेको तव्हांजो लॉ एंड ऑर्डर जेको हले पियो हिनजो केयर कोन कंदासीं। पोइ असां रोडनि रस्तनि ते जेको जलसा जुलूस कढंदासीं। ऐं अॼु पंहिंजो जेको आहे मुंहिंजी जेकी पंहिंजो तंज़ीम आहे हुनजा जेके ज़िले जा जेके बि सदर आहिनि पंहिंजो असांजा उन्हनि खे असां इहो पंहिंजो अॼु पाबंदा करियूं त हर ज़िले में जेको पंहिंजो प्रेस कॉन्फ्रेंसूं पंहिंजो हिन वाक़े जे निस्बतनि पाण कनि ऐं इन शइ खे हाईलाइट कनि। पंहिंजो मीडिया ते जेतिरो हाईलाइट करियो त इन्हनि जेके ऐवान में माण्हू वेठा आहिनि, जेके बंगलनि में माण्हू वेठा आहिनि, जेके असांजा MLA MP जेके वेठा आहिनि पंहिंजो उहे इन शइ ते ध्यानु ॾियनि, पंहिंजो तवजो ॾियनि पंहिंजो त जेकॾहिं इन शइ खे हींअर असां जेकॾहिं स्टॉप करायोसीं तव्हां सभिनी सोशल मीडिया जे दोस्तनि जे हथ जेकॾहिं पंहिंजो थी वेंदी त आईंदा वरी केरु को भटी कोन मरंदो, को मला कोन मरंदो, को राजाणी कोन मरंदो, को चांडियो कोन मरंदो। उन शइ जे लाइ पोइ जे लाइ जेको पंहिंजो थींदो पंहिंजो हाणे वीचारो ॿार त मरी वियो पोयां हुनजी हुनजा ग़रीब माण्हू वीचारा पंहिंजो किथां जेको पंहिंजो पूरी कंदा, किथां सिलसिलो हलाईंदा कंदा पंहिंजो। तो बहरहाल अलासे पंहिंजो उन्हनि खे बि सब्र जमील जी पंहिंजो तलक़ीन ॾींदो माण्हू ज़ाहिर आहे। ॾिसो आउं हमेशह कंदो आहियां त माण्हू हींअर कंहिं माण्हू जेके जहाज़ में चढ़ी आया पिया उन्हनि माण्हू खे चयो त असां कराची पहुचण खां 3 सेकंड में जेको जहाज़ क्रैश थींदो असां मरी वेंदासीं। हेॾा माण्हू मरी थो वञे पियो पंहिंजो। तव्हां जेकॾहिं असां सिंधी आहियूं सभु जेकॾहिं सिंध जे लाइ असांजे ॿारनि बचनि जे लाइ हुन लाइ जुदोजहद कंदे जेकॾहिं मरी विया त शहीद थींदा कहिड़ो फ़र्क़ु हूंदो पंहिंजो उन कहिड़ो हुनमें छो माण्हू डिॼे कंहिं ॻाल्हि खां या करे। सिंध में पीपल्स पार्टी हुकूमत आहे, ख़ासि करे कराची जेको आहे सो पीपल्स पार्टी जो क़िलो चयो वेंदो आहे छो त हुन में MLA MP हितां बि जेको आहे सो MP पीपल्स पार्टी जो आहे। हिन वाक़े खे 5 ॾींहं गुज़री चुका आहिनि। 5 ॾींहंनि में न जेको को पीपल्स पार्टी जो को हिते जो चूंडियल नुमाइंदो या को हिते जो कामोरो हिन माण्हुनि सां तज़ियत करण बि ख़ाली कोन करण आयो उनजे लाइ तव्हां छा चवंदव? आउं त सभ खां पहिरीं मूं तव्हां पहिरीं बि ज़िक्र कयो असांजो बिल्कुलु दोस्त हूंदो, यार हूंदो, मोतबर हूंदो जेको बि तव्हां पंहिंजो MLA MP थियो आहे। पर आउं चवंदो सोशल बाइकाट कनि ते जा लोकल माण्हू जेके उन्हनि जो पंहिंजो सोशल बाइकाट कनि पंहिंजो हथु खणी करे त आईंदा असां हिननि माण्हुनि खे वोट कोन ॾींदासीं। जिन माण्हुनि खे तव्हां वोट ॾियो था, वोट ॾेई करे असेंबली में पहुचायो था, उहे तव्हांजा ॿार हीअं पंहिंजो सरे आम पिया उन्हनि ते जेको पंहिंजो दहशत गर्दी थिए मरनि ऐं तव्हांजो MLA MP जेको तॾहिं ते कोन हली अचे पंहिंजो। जेकॾहिं वोट हुनखे वठिणो आहे त राति जो 4 बजे बि अचे थो, ॾींहं जो जेको पंहिंजो वेठो आहे 5 माण्हू ॿिया मोकिलियो त जॾहिं तव्हांजो माण्हू तव्हां सां हेॾी वॾी ज़्यादती थी आहे, हेॾी वॾी ज़्यादती थी आहे जंहिंमें सभु माण्हू अलाए किथां किथां जेको पंहिंजो पहुता आहिनि उहो जेकॾहिं नथो अचे त आउं सम्झां थो हुननि जी नाअहली आहे। मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त आउं सभ खां वधीक नाअहली त सिंध गवर्नमेंट जी थो चवां आहे पंहिंजो।
उनजा जेके पंहिंजो वेठा आहिनि, जेके मेंबर वेठा आहिनि या MLA वेठा आहिनि जेके आहिनि, उहो ज़ाहिर जॾहिं सिंध गवर्नमेंट जी न आहे त 100% उनजी बि आहे। उन्हनि खे जेको त उन शइ खे हाईलाइट करणु खपे। हिते जो MLA MP जेको आहे उनखे IG सां ॻाल्हाइणु खपे, चीफ मिनिस्टर सां ॻाल्हाइणु खपे त हीअ जेकी ज़िम्मेवारी आहे उन्हनि जी, उन्हनि ते फ़र्ज़ु थो थिए। असांखे को अहसान कोन था कनि असांजे हिन माण्हू ते, वोटर ते पंहिंजो, असां हुनखे पंहिंजो दिलि जान सां वोट ॾिनो आहे त उन शइ जो तदारक कनि न ग़रीब माण्हू त छो नथा कनि पंहिंजो। त आउं बिल्कुलु हुन में जेको पंहिंजो हुनजी सख़्तु लफ़्ज़नि में आउं पंहिंजो मज़बत कंदुसि। जेको बि असांजो दोस्त भाउ तव्हां MLA जेको MP जेको केरु बि थियो आहे उनखे चवंदा त भाउ ख़ुदा जे वास्ते पंहिंजो सिंधी माण्हू आहियो, हिननि माण्हुनि ई तव्हांखे एॾी वॾी इज़त ॾिनी आहे। मूं तव्हां ॿुधायो त असांजो सिंधी माण्हू पीपल्स पार्टी जे लाइ ईअं जे रीढ़ जी हॾी आहे। बाक़ी आहे छा पीपल्स पार्टी छा पतो आहे पंहिंजो। ऐं उहो बि जेकॾहिं सिंधी माण्हू जेकॾहिं ईअं माराए छॾींदा तव्हां त पोइ बाक़ी केरु भॼंदो। असां अलाह पनाटे असां हुन कोन था चऊं पठाणनि खे वञी तव्हां गोलियूं हणी छॾियो पंहिंजो। घटि में घटि हिकिड़ो माण्हू को आहे तदारक त थिए, जेल में त वञे, जेको कानूनी तरीक़ो आहे उहो त थिए पंहिंजो सिलसिलो। भला छा आहे जेके हिते माण्हू रहनि था, मूंखे ख़बर पई आहे, मां साफ़ आहियां धरती TV रिपोर्टर आहियां सुबुह अख़बार जो, मूंखे ख़बर पए थी हिते तमामु वॾी आबादी जेका हिन बिरादरी जी हिन जेको आहे ज़ात जी रहे थी, त आया इन माण्हुनि जो राब्तो जेको थिए थो या हिते जे माण्हुनि जो जेको प्रेशर थिए थो, छो त हिते वॾो माफ़ियाऊं आहिनि, मंशात फ़रोश बि आहे त कब्ज़ेखोर बि आहे, ॿुधो आहे जेको कातिल आहे, एॾो वॾो पावरफुल माण्हू आहे। मां नथो सम्झां त हीअ माण्हू जेके हिते हिन जा रिश्तेदार या जेके हिन जा वारस आहिनि त उन्हनि खे को फेस करे सघनि, छो त हिते सौदा बि थियनि था, हिते इन शइ जो वापार बि थिए थो त बाबा क़तल आहे बसि असां था तुंहिंजी जान छॾायूं। त आया तव्हांजी जेका तंज़ीम आहे, ख़ासि करे जेका तव्हांजी मलाह वेलफेयर जा जेका अमीरुल बहर ज़बरदस्त, उन जो को हिते ज़िम्मेवार दोस्त हुजे, उनजो को नंबर हुजे त जेकॾहिं का जुर अचे थी, का ॻाल्हाए थी, छो त हे मुंहिंजे ख़्याल में माण्हू जेको आहे सो अॼु मुश्ताक सरकीअ साहिबु हलाई आहे त 22 माण्हू पठाण उतां गिरफ़्तार थिया आहिनि ऐं मूं सां मां हुते गॾु हुउसि, उहे खणी आया। असां जॾहिं एसोसिएशन खां पुछो आहे त हू चए थो त बाबा मां हिकु माण्हू बि न खणी आयो आहियां। हे असांजो दोस्त आहे समोड़ा रियाज़ कैंप जो जेको ईद बि हिन दोस्त हिते कई आहे, क़तलु थियो आहे हीअ माण्हू वाहिद हिन जे अचण खां पोइ सियासी समाजी इहे खणी चवंदो तव्हां बि पोइ आया हो, राब्ता ज़रूरु आहिनि, पर हिन दोस्त जेको आहे सो उन महिल पहुतो आहे राति जो 11 बजे, हीअ हिते रहियो आहे, वरी ॿिए ॾींहुं ईद जे ॾींहुं घर बचा ॿार छॾे हिते हीअ जवान वेही रहियो आहे। उनजे करे हिन जे कोशिशि हिन जे फेसबुक जे करे या मतिलबु सोशल मीडिया जे करे हीअ दोस्त जेके अॼु गॾु थियनि या अॼु बि निकिरी विया आहिनि रमज़ान बुलेदी या मुख़्तलिफ़ ॿिया समाजी दोस्त, त मुंहिंजी इहा राय आहे तव्हांखे, ऐं मां पाण बि मल्हायो आहियां, उनजे करे चवां थो त हिते तव्हांजो को अहिड़ो उहिदेदार माण्हू हुजे, अहिड़ा माण्हू हुजनि जेके थाणे ताईं ऐं प्लस जेके हीअ ॿिया जेके मामला मसला उन्हनि ताईं राब्ते रहनि। छा चवंदो उन लाइ? बार उन में अर्ज़ु तव्हां ॿुधायो त असांजो बिल्कुलु राब्तो आहे। अॻु में बि आऊं ऐं असांजो पंहिंजो MP ताजमहल मल्ला साहिबु हिते हिन साॻी जॻह ते आया आहियूं, ॿ टे दफ़ा फ़ातहूं करे विया आहियूं, माण्हुनि सां असांजो राब्तो आहे। ऐं पंहिंजो असांजो बाबू उनखे असां नेक्स्ट टाइम नॉमिनेट बि कयोसीं, ऑर्गेनाइज़र ऐं प्रेसिडेंट उनखे कयोसीं, पर पोइ उन सां ही जेके 4-5 महीना कोरोना जा जेको सिलसिलो जेको डिस्टर्बेंस रहियो आहे उन में असां कोन पंहिंजो वधी सघियासीं। असांजो सदर आहे पंहिंजो मुनवर मल्ला साहिबु, इन जो बि तालुक़ु कराची सां आहे, कराची में पाण रहे थो, ऐं पाण बि कराची में रहां थो। असांजो यूथ जो सदर जेको आहे उहो आहे, असांजा नंबर्स वग़ैरह जेके उन्हनि वटि आहिनि पंहिंजो, असांजो हीअ सॼी टीम जेकी वेठा दोस्त यार असांजा ठटे जा जेके वेठा आहिनि पंहिंजो, उहा पूरी ही असांजो छा हिते जो जेको असांजे बिरादर जो घणो माण्हू जेको पंहिंजो हिते रहे पियो, उनजो वास्तो घणो तालुक़ु जेको आहे पंहिंजो घोड़ाबारी थियो, पंहिंजो घारो थियो, साकरो थियो, शहरनि सां जेको आहे घणो पंहिंजो, त उहो असांजो आहे बिल्कुलु। हाणे असां जेको पंहिंजो हिन शइ जी जेकी हींअर तव्हां ॻाल्हि कई त उनजो असां हींअर उन शइ खे महसूसु कयो आहे त कराची हिकिड़ो तमामु वॾो समुंडु आहे ऐं वॾो शहरु आहे, ऐं असां सिंधियुनि जो जेको आहे सो पंहिंजो हिते अटे में लूण जे बराबरि जेको माण्हू जेको रखियो वेठा आहिनि उन्हनि खे, त उन शइ खे असांखे वधाइणु खपे थोरो अॻियां जेको पंहिंजो उनजे लाइ असां हींअर जेको पंहिंजो ठाहियूं पिया, हींअर उहो ख़ाली पंहिंजो लॉ एंड ऑर्डर थोरी पोज़ीशन बहितर थिए त हुन में असांजो आहे जेको असां हुते जलसो करे असां बाक़ाइदे हुनजी तंज़ीमूं असां पंहिंजी हेड ऑफिस बि ओपन करे छॾी आहे पंहिंजो हुते पंहिंजो कहिड़ी जॻह ते सफुरा चौरंगी ते असां पंहिंजी हेड ऑफिस कई आहे। उते माण्हू आहे, असांजी हेड ऑफिस हैदराबाद में बि आहे, असांजे हर ज़िले में जेको पंहिंजो ऑफिस असांजो सदर जेको आहे पंहिंजो उहो असांजो राब्तो आहे पुराणी आहे त पंहिंजो तमामु वॾी, इन में त को शक कोन्हे त भला बिरादरी जेकी सिंध जी हिकिड़ी त तमामु पुराणी बिरादर आहे पंहिंजो साईं, ऐं ॿियो इहो आहे जो पंहिंजो तमामु काफ़ी मुक़दार में आहे, तमामु घणी मुक़दार में। तव्हां ॾिसो ताजमहल मल्ला साहिबु वदीन मां को माण्हू कोन ते बीठो मिर्ज़ा खे साम्हूं पंहिंजो, पीपल्स पार्टीअ ॼाणी वाणी करे ज़ोरी जेको ताजमहल खे पंहिंजो आख़िरि में सीट ॾिनी त जेको कंदो, उनजो छा आहे त उन तक जेकी कॉन्स्टिट्यूंसी आहे PS 73 जेकी आहे उन में ख़ाली मल्हाइण जो 38,000 वोट आहे।
38,000 वोट आहे पंहिंजो। त उहो असां पीपल्स पार्टी जो असांजो अहसान आहे, असां हमेशह चवंदा आहियूं पंहिंजो कंदा आहियूं हुनखे और, पर उन में घणे में घणो जेको पंहिंजो असांजो जेको कामयाबी जो जेको राज़ आहे उन में असांजी बिरादर जो उन में जेको वॾो आहे। त उहो आहे इनशाला असांजो आहे। असां हिनखे जेको तव्हांजो जेको क्वेश्चन आहे उन में त असां बिल्कुलु रखूं था। असां भाउ जा बि पंहिंजो इलाही शुक्रगुज़ार आहियूं जो पाण पहिरीं पंहिंजो ते पहुता असांजे तॾे ते ऐं मदद कयूं। असां हिननि ते फ़र्ज़ु भाई आउं त चवां थो अहिड़नि माण्हुनि खे वोट ॾियो जेके तव्हांजो राति जो ईदूं कोन था कनि, तव्हां सां 11 12 बजे ताईं वेंदे उन्हनि माण्हुनि खे सुञाणो, उन्हनि खे वोट ॾियो। भाई उन्हनि मां कहिड़ो फ़ाइदो थींदो? हेतिरो साल थियनि करे को फ़ाइदो थियो आहे कंहिंखे? आउं हमेशह जॾहिं ॻोठनि में वेंदो आहियां ग़रीब माण्हू पुछा कंदो आहियां त भाउ तुंहिंजो पुटु पढ़ियलु आहे, ग्रेजुएट आहे पंहिंजो, तोखे का न वॾेरे खां नौकिरी वोकिरी वठी ॾिनी आहे पंहिंजो? बिज़नेस सवाल ई पैदा कोन्हे। पोइ पंहिंजे ने वठी ॾींदा ग़रीब माण्हू कदार की कोन थो थिए पंहिंजो इनशाला। त इनशाला तव्हांजी दुआ सां इनशाला असां हिन विषय में जेको रियाज़ साहिबु तव्हां पहिरें ॾींहं खां वठी हिन मामले मसइले में आहियो ऐं काफ़ी जेके तव्हांजा अॼु बि असां तव्हां सां गॾु हुआसीं, तव्हां SHO सां राब्ते में हुयो। मुश्ताक सरकीअ जी पोस्ट आहे त 22 जेके आहिनि से मुख़्तलिफ़ पश्तून जा जेके उहे माण्हू हुया उन वसंदीअ मां असां पकिड़े ऐं जेको गिरफ़्तार कराया आहिनि, उहो पोस्ट पई आहे असां वटां। ऐं तव्हां वरी SHO सां ॻाल्हायो त तव्हां सां SHO कहिड़ो मौक़िफ़ रखियो ऐं तव्हां छा था सम्झो हिन सॼे मामले खे? त बहर साहिब जो जेको चेयरमैन आहे हिननि जो उहो बि आयो आहे तॾहिं ते, त कीअं हे कमु थींदो, छा करणु खपे हिन लाइ? थोरा 2 मिंट जो। असल में साईं अर्ज़ु इहो आहे त असां इहो नवाब शाह निकितासीं, पर पहिरियों शुरू खां ॻाल्हि कयां त राति जो जीअं मूंखे ख़बर पई त ओस्मान मला शहीद थियो आहे ऐं ॿिया हुनजा बिरादरी वारा इलाही ज़ख़्मी थिया आहिनि। मूं हुते जांच शुरू कई। हिनो फयाज़ पठान रहे थो तो एडवोकेट दोस्त आहे मुंहिंजो, मूं हुनखे कॉल कई त ॿुधाए भला हेॾे छो मसइलो थियो आहे छा? चई हा यार थियो आहे, क़ाइदाबाद जी पुल खां हिते समूह ॻोठ आहे उते थियो आहे। पोस्ट पहिरीं मूं रखी? हा पोस्ट तव्हां पोस्ट मूं रखी। उन ते ई मां अॻिते वरी हुन खां पुछा कई। पोइ मूं गाॾी कढी मां भॻुसि, मतिलबु जहिड़ो हलंदो ई हुजे। मूं गाॾी भॼाई मां हिते जॾहिं पहुतुसि त हिटी में हिननि जे घरनि खां पहिरियां हिकिड़ी जॻह ते 2 माण्हू वेठा, किथे 3 माण्हू, ईअं 3-4 माण्हू वेठा हुआ। पोयां बि गाॾी अचे पई, मां गाॾी पंहिंजी बीहारे जीअं लथुसि, पुछा कयो हिते भला क़तल किथे थियो आहे, जहिड़ो किथे थियो आहे? मूंखे ॿुधायो त उहो अॻियां जेके 3-4 माण्हू वेठा थी हिते थियो आहे। अड़े मां हैरान थी वियुसि त क़तल थियो आहे, 5-8 माण्हू ज़ख़्मी आहिनि, उते टोटल 4 माण्हू दरवाज़े ते वेठा आहिनि। मूंखे वॾो अफ़सोस, दिली तौर ते सदमो पहुतो ऐं मां उते लथुसि बीठुसि, हुननि खां पुछियमि त हुननि मूंखे ॿुधायो त हा असांजो थियो आहे। त हिकिड़े में एम्बुलेंस आई त शहीद ओस्मान खे लाथऊं। मूं लाइव रखी मां शुरू थियुसि त जेके दोस्त हुया ॿिया बि सुकंदा हुया, उते माण्हू इकट्ठा थिया। मूंखे जेको पंहिंजे जोश में ॻाल्हाइणु आयो मूं ॻाल्हायो। ओस्मान साहिब जो लाश अंदरि खणी विया, उते काफ़ी दोस्त इकट्ठा थिया। साईं असांजो हुतां ॻोठ जो हिकिड़ो चङो आहे, ॾाड़ी सां हुयो, नालो मूंखां विसरी वियो आहे, हबीब साहिबु थिया, ईअं को नालो चवनि, ग़ुलाम हबीब। साईं सां ॻाल्हायोसीं, साईं बीठो, साईं असां सां ॻाल्हायो, दादा हा हीअं जहिड़ो थियो आहे। हो 2-3 मिंट साईं पुलिस ताईं वियाऊं असां, पुलिस ताईं ॻाल्हि थी आहे ऐं बाक़ी जेको आहे सो हमरा फ़ौत थी वियो आहे। हाणे ॾिसूं था, उन सां ॻाल्हायोसीं। ॿियो हिकिड़ो साईं जन जो लिखियलु पढ़ियलु हुयो हिकिड़ो मला, उन छोकिरे सां बि ॻाल्हायोसीं, वेठासीं। असां राब्तो कयो थाणे ते। मूंखे ख़बर पई त FIR थी आहे। मूंखे थाणे ते राब्तो जो थियो त हुननि चयो त असां FIR कटे छॾी। मां चयो यार तव्हां ईअं छो कटी? मालिक आया कोन, हुननि मैयत अञा हाणे अस्पताल मां हिते पहुतो आहे, तव्हां FIR कटे छॾी। हिन जो मतिलबु तव्हां वंगार वहो पिया हुननि खे, छो जो हू तव्हांजा कमाऊ पुट आहिनि, हुननि ते केस दाख़िल आहिनि, पोइ बि पुलिस हुननि खे खणंदी न आहे। पंहिंजो मक़सदु त पुलिस ते पैसा कमाए पहुचाइनि था पिया। मलाहनि जा हिते केतिरा घर आहिनि, 350 घर। उन खां पोइ ॿिया सिंधी असांजा टोटल लॻायो 1200-1300 घर आहे। उन 1200-1300 सिंधी खे अहिड़ो यरगमाल करे रखियो वियो आहे जो हुननि जा ज़हन इहे लॻा पिया आहिनि त पुछणो न आहे, जेको थियो चुप, ॻाल्हाइजो न, अञा पठाण अची मारे वेंदव। अरे मां चयो ख़ुदा जा बना, तव्हांखे हिकिड़ो ड्रिज त जेको आहे सो पठाण तव्हांखे मारे वेंदा। ॿियो मौलवी ड्रिज ॾेई बीठो आहे त वारो कयो ॼमण खां पोइ जल्दी जल्दी जन्नत जो बंदोबस्तु कयो। अॻिते जो सोचो, हिते मथां सोचियो अथव, अॻिते माना वधो ई न। इन्हनि मां तव्हां निकिरो, ॿाहिरि निकिरो। जन्नत बि असांखे अलाह ॾींदो, असां को नुक़सानु त कोन पिया कयूं, मुस्लमान आहियूं, चङा कम पिया कयूं, हिक ॿिए जा इंसानियत जा जेके फ़र्ज़ आहिनि उहे निभायूं पिया, हिक ॿिए जी मदद कयूं, हिक ॿिए सां दुख सुख में निकिरी पियूं। या असां हिक ॿिए सां निकिरी पवंदासीं त असांखे जेको आहे अलाह ताला जन्नत में जॻह न ॾींदो। असां गुनाह कहिड़ो आहे? हिननि खे मां चङो वाश कयो, ॿाहिरि निकिरो, अलाह भलो कंदो। असां हितां गाॾी कढी, मां साईं वॾेरे साईं सां ॻाल्हायो, अचो हलूं था थाणे ते। वॾेरे साहिबु चयो मां नथो हलां, उहो जेको पढ़ियल आहे छोकिरो उनखे वठी वञो। उन सां राब्तो कयोसीं, उहो भॻो घर वञी मोबाइल बंदि करे सुम्ही पियो। मां हैरान थी वियुसि त हे भर में घर क़तल थियो पियो आहे हिकिड़ो हमरा अस्पताल में, एॾो सीरियस आहे, जंहिंजी ऑपरेशन पई हले, गोलियूं पियूं निकिरनि।
ऐं ॿिया माण्हू एतिरा मायूं ज़ख़्मी थियल आहिनि हिते इहो अहसासु कोन्हे असांजे इलाइक़े में को ईअं कुझु करे त असां टोटल निकिरी पवंदा मरूं कई मरूं मुड़ुसु मुआ आहिनि त पोइ ते पेर न कयो एॾो ज़ुल्म छो थिए धरती धणी असां सां इहा वेदन पोइ असां निकिता आहियूं हितां विचूं उहो पठाणनि जा घर ॾिसंदा वियासीं ताला लॻाए पिया आहिनि भॼी विया ॾिसंदा विया उन वक़्तु राति जो 1 बजे 12 बजे थाणे ते विया आहियूं वञी थाणे ते ॾिठी आहे FIR SIO हुते आहे पंहिंजो न उहो पंहिंजो यूनुस आयो आहे उहो ॿियो बाजूआ साहिब सां वेठासीं हुन चयो साईं FIR थी वई आहे जीअं तूं चवंदे उअं ई कंदासीं मां तो ॾिस मां जीअं चवां FIR कापी वरिते करे मूं पढ़ी मां चयो पहिरियों नंबर तव्हां हिन में जेके पंहिंजी वंगार उड़ायो केस में जेतिरा घणा माण्हू ओतिरो केस मलबे में हलियो वेंदो आहे 8 नामालूम छो ॾिना अथव 3 माण्हुनि फायरिंग कई आहे ऐं 3 माण्हुनि गोलियूं हयूं आहिनि त उहे 3 त नामीनेट आहिनि नामालूम 8 ॼणनि जी ज़रूरत कान्हे न उहे नामालूम वधि में वधि थॾे ते 1-2 पतो हूंदो 3 पता हूंदा न जिन लठियूं ऐं सरिया वहाया आहिनि उनखां वधाइण जो असांखे कोई शौक़ु कोन्हे ॿियो तव्हां जेको FIR में 780 नाहे हई इहा हिन में लाज कयो हिन वक़्तु उनखां पोइ अॻिते केस हलायो न त सॼी सिंध जे आॾो मूं केस रखियो आहे सिंध पूरी निकिरंदव ॿाहिरि ऐं तव्हां छा पर तव्हां चङा बि वेंदा सप्लीमेंट FIR कटिबी आहे उहा तव्हांखे मजबूरन कटणी पवंदी ऐं हुननि जेको ॾाढ कयो आहे छोकिरे खे अगवा कयूं पिया वञनि पोयां हू पहुता आहिनि पहुचण खां पोइ उते हुननि सिधियूं गोलियूं हयूं आहिनि मज़ामत ते अगवा कराए अगवा बि थी वई हिन में 365 बि लॻंदो उन खां पोइ दहशतगर्दी आहे खुले सरेआम बि फायरिंग करे कंहिंखे मारणु अगवा बि ऐं 780 बि हणो इहो ATC कोर्ट जो केस आहे चए साईं हाणे हे थी वियो आहे मां SIO आहियां मां हिनखे करेक्शन करे हणंदुसि ॿियो हिकिड़ो सब इंस्पेक्टर चए केस जो आयो हे कयो आहे बाबा केस तूं ATC में खणी हलंदे मां वधीक वॾनि सां ॻाल्हायां मां कोई फ़ैसिलो नथो करे सघां मां उतां निकितुसि पोइ मूंखे फ़ोन कयईं त मां यूनुस पलीजो साहिबु इंस्पेक्टर आहे उनखे कयो आहे छो जो ATC कोर्ट में सब इंस्पेक्टर पेश न थींदो आहे इंस्पेक्टर थींदो आहे त मूंखे ख़बर आहे चए मां इंस्पेक्टर कयो आहे तव्हांजो पंहिंजो आहे हीउ कमु कंदो हाणे यूनुस साहिबु जेको आहे सो भॼ डुक करे पियो पर थधो ऑफिसर आहे हिन वक़्तु ताईं का गिरफ़्तारी कान्हे पहिरें ॾींहं खां वठी मां हिननि सां राब्ते में भॼ डुक में आहियां इहो छोकिरो मूंसां हे गॾु हूंदो आहे नूर मोहम्मद नालो अथसि या हे अकबर वेठो आहे ईद वारे ॾींहुं बि सची पुछो त सॼी राति मूंखे निंड न आई रोइण त पहिरियां हिते रांझाणी खे मारियो वियो आहे सरेआम मारियो वियो आहे न रोड ते उनजे लाइ छा कमेंट्स हुया असांजो DIG साहिबु FIR कटण लाइ तयारु कोन हुयो मतिलबु एॾो ॾाढ उहा आख़िर जॾहिं सिंधी क़ौम निकिती आहे उनखां पोइ उनजी FIR थी आहे उनखां अॻिते अचो जावेद भट्टी थियो आहे क़तल गली बंदि करे राशन जे जहिड़े ते यार पोइ वॾो तव्हांजो छा हुन बिगाड़ियो हो राशन जे जहिड़े ते ॿारनि थफाथुफी कया तव्हां असलो खणी उहो धिकी ते वेठा दर ते अची दहशतगर्दी करे उन्हनि खे मारियो आहे उन्हनि जो हिकिड़ो अमरा जेको इदारे जो माण्हू हुयो उहो पेश कयो वियो आहे बाक़ी हिन वक़्त ताईं गिरफ़्तार कान्हे ठीकु आहे उन खां पोइ उहो मसइलो अञा हले पियो वरी ठक जेको आहे सो हेॾो उस्मान मीरानी क़तल कयो वियो आहे ॿारनि जी ॻाल्हि तां मतिलबु पुलिस जी कार्रवाई ज़ीरो हेॾो हुननि पठाणनि जेके अफ़गानी भगोड़ा उहे दहशतगर्द कातिल डकैत दहशतगर्द कंहिं नसल जो बि हुजे पर उहो कंहिं क़ौम खे कंहिं नसल सां असां नथा गॾाइणु चाहियूं या कोन था चऊं त की हे हिकिड़े कंहिं ख़ानदान जो आहे या छा आहे उहो कातिल पूरी इंसानियत जो कातिल आहे दहशतगर्द पूरी इंसानियत जे लाइ दहशतगर्द आहे असां उहो था चऊं त जेके दहशतगर्द आहिनि उन्हनि खे कैथर किरदार तक त पुॼायो असांजी गवर्नमेंट इहो त अखि पटे त असांजे माण्हुनि सां एॾो ज़ुल्म पियो थिए ज़मीनूं असांजूं धरती असांजी लावारस असां उहे हुतां अचनि था जेके छिगलूं चौपड़ा पायल आहिनि हिते अची कारोबार करे हीरोन हलाइनि असलो वेचनि उहे पैसा ठाहे उते कुतर जी मशीन हणी था बीहनि गाह असांजो थो अचे सिंधी माण्हू उते मुलाज़िम आहे 2 सवनि ते कुतर बि करे थो खपाए बि थो 6 रुपए किलो हिते पहुचाए थो 12 रुपए हो खपाए थो हेॾो सुम्हियो पियो आहे विहाणा रखियूं असां माना हुननि खे कमाए ॾियूं हुननि खे को बि इहो अहसासु न आहे त हीअ धरती घणी आहिनि हिननि जो बि असां अहसासु कयूं हे ज़मीनूं आहिनि हिते कंहिंजूं आहिनि सभु सिंधी आहियूं न असांखे विरायो वियो आहे साईं मलाह इताद चांडियो इताद मां कंहिंखे बि कोन थो मञा खेमटियो हुजे चांडियो हुजे मलाह हुजे ओ मेमण हुजे असां अॻु में सिंधी आहियूं
पोइ कास्टूं असांजी पंहिंजी सुञाण आहे। हिते असां सभु सिंधी आहियूं ऐं जॾहिं सिंधी थी बीहंदासीं असां पंहिंजा हक़ बि वठंदासीं। असां हे जेके ग़रीब आहिनि हिननि जे बच्चनि खे तालीम बि ॾींदासीं। छो हिननि खे हिते 40-50 साल थी विया, इहा कंडीशन आहे सभिनि जी। छाजे लाइ? हिननि खे घर सुठो न खपे। हिननि जी ज़मीन हिकिड़े कुराड़े ॿुधायो आहे हेॾो जेको अच्छा हाणे कहिड़ो मुतालबो था सर कयो हिकिड़ो मिंट पैकेज उन ज़मीन ते जेको आहे सो हिननि छा कयो आहे, उन कुराड़े अकेलो वीचारो उनजी 99 साल जी लीज़ मलाह जी ज़मीन उन ते इन्हनि पठाणनि भॼाए ऐं उन ज़मीन ते कब्ज़ो करे पंहिंजा बंगला ठाहे छॾिया अथऊं। हू वीचारा झुपड़ियुनि में वेठा आहिनि, हू बंगला ठाहे वेठा आहिनि। ज़मीन ते सभिनि मना कई, पठाण ॾिनो वञो, पठाण खाई वेंदव, तव्हांखे खाई वेंदा, न वञो। इहो डपु कढो पाण में, सभु हिकु थियो। असां तव्हां सां गॾु आहियूं। मुंहिंजो नंबर आहे, जहिड़ी वक़्तु फ़ोन कंदव मुंहिंजो रत जो कतरो कतरो तव्हां सां क़ुर्बान आहे। ॾुख में, सुख में, माली में, हर शइ में मां तव्हां सां गॾु आहियां। मूंखे न MNA जी ज़रूरत आहे, न मूंखे चेयरमैन जी ज़रूरत आहे, मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे। मूंखे सिर्फ़ु पंहिंजी सिंधी मारोड़ा जेके ॾुखिया आहिनि उन्हनि जी ज़रूरत आहे। उन्हनि खे सुखियो ॾिसण थो चाहियां जेसि ताईं मुंहिंजी ज़िंदगी आहे। ॿियो मूंखे कंहिं में का लालच कान्हे का। मां ख़ुदा करणु तव्हांजे लाइ हाज़ुरु आहियां। पर मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु तव्हांखे इहो आहे त तव्हां सभु पाण में जेके बि आहियो मुतहद थियो। मौलवी साहब, मुस्लमान असां सभु आहियूं। ऐं उस्मान साहब शहीद थियो आहे, उनजे लाइ 2 मौलवी हितां निमाज़ पढ़ाइण जनाज़ो न आया आहिनि, गुसुल ॾियण न आया आहिनि। मालिकनि खां पुछ कथा वञी ॿिए हंधा मौलवी खणी आया आहिनि। इहो मुस्लमान मौलवी जो कमु आहे? कतल थियल खे गुसुल बि न ॾियो तव्हां ऐं उनखे खफन दफन न करे ॾियो। माना मौलवियुनि जो पंहिंजी जॻह ते निमाज़ पढ़ाइनि ओसि ताईं महदूद हुजनि। उन्हनि जे इन्हनि प्रेशरनि में न अचो त अॼु खां वठी तूं बिस्मिल्लाह करे शुरू थी, मस्जिद खां निकिरी बि न ऐं ॿियो कमु बि न कजां। जन्नत लाइ सोच, अॻियां कात कुहाड़ा तुंहिंजे लाइ खयूं वेठा आहिनि। एॾो ज़ुल्म कोन्हे को, अलाह ताला एॾो ॾमरियल कोन्हे कंहिं इंसान ते। 70 माह जेतिरो हिकिड़े माण्हू सां प्यार थो करे, उहो असांखे छो मोकिलींदो? एॾो असां छा कयो आहे? तव्हां पंहिंजो इज़त सां हलो, कोई डपु कोन्हे को, पंहिंजी अॻु भराई कयो। असां तव्हां सां गॾु आहियूं। बाक़ी हुकूमत वक़्त खां मां इहो ज़रूरु मुतालबो थो कयां, साईं जन बि वेठा आहिनि, सभिनी मीडिया वारनि जे तसलुल सां, त महिरबानी करे असांजा जेके कातिल आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि खे किफ़र किरदार तक पुॼायो वञे। ईअं न थिए जो हीअ सॼी सिंध निकिरी पए, पोइ सुभाणे तव्हांजो का बि या का शइ कंट्रोल न करे सघंदो, मसला मामलात ख़राब थी वेंदा। असां सां लगातार 5-8 ज़्यादतियूं थियूं आहिनि। महिरबानी करे कातिलनि खे गिरफ़्तार करे किफ़र किरदार तक पहुचायो वञे ऐं ATC कोर्ट में हीउ केस वञणु खपे। हीउ केस ATC कोर्ट में वञणु खपे। इहो असांजो हुकूमत सिंध खां बि मुतालबो आहे, चीफ जस्टिस पंहिंजी सिंध हाई कोर्ट खां बि मुतालबो आहे त असांजे केस खे जेको आहे सो पंहिंजो ATC कोर्ट में खयो वञे। महिरबानी। हाँ जी नाज़रीन, ही रियाज़ साहब हुयो जेको मुसलसिल हिन असांजे मेरानी साहब जे क़त्ल में जेको आहे सो बिल्कुलु सुबुह खां शाम ताईं जेको आहे सो हिन दोस्तनि सां गॾु हूंदो आहे। ऐं अॼु उहो वरी गॾु आहे। अॼु बहर साहब जो जेको चेयरमैन साहब आहे उहो बि अॼु आयो आहे। ॿी सॼी बिरादरी तव्हां ॾिसो था, माण्हू सभु गॾु आहिनि। ऐं तव्हां सभिनीनि जो खुलम खुला सभिनी जो इहो मुतालबो इहो आहे त फिलफोर जेको आहे त हिन जेको आहे कातिलनि खे गिरफ़्तार करे ETC कोर्ट में पेश करे हिनखे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। वरी जेको आहे सो कंहिं ॿिए मौज़ू ते पाण गॾु ईंदासीं। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां साथ ॾिनो, तव्हां सभिनी मज़मत कई। जेतिरा सॼी दुनिया जा दोस्त जेके असां सां गॾु बीठा आहिनि उन सभिनी खे मुंहिंजो सलाम आहे ऐं सभिनी दोस्तनि जो थोरा तो आहियां। वेरी